बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। माय नेम इज़ मोहम्मद शरीफ। यू आर वाचिंग सिंधी नॉलेज फैक्ट्री चैनल। दोस्तों, अॼु खां असां हिकु ॿियो कोर्स स्टार्ट कयो आहे, जंहिं कोर्स में असां पैसिव वॉइस जे मुतलिक़ सिखंदासूं। अॼु खां पहिरीं जेको असां कोर्स करे आया आहियूं, हुन कोर्स में असीं एक्टिव वॉइस जे मुतलिक़ सिखियो होसीं। असां जेके बि टेंस पढ़िया हुआसीं उहे सभु एक्टिव वॉइस में हुआ। हाणे उन्ही टेंसनि खे असीं पैसिव वॉइस में पढ़ंदासूं। ऐं पैसिव वॉइस जी असांजी पहिरीं क्लास आहे। हिन क्लास में असीं पैसिव वॉइस जे मुतलिक़ ॼाण हासिलु कंदासूं त पैसिव वॉइस छा आहे ऐं एक्टिव वॉइस छा हो, हिननि ॿिन्ही में डिफरेंस छा आहे, ऐं पैसिव वॉइस असां किथे इस्तेमालु कंदा आहियूं, एक्टिव वॉइस जो असां किथे इस्तेमालु कंदा आहियूं। यानी कि पैसिव वॉइस जा जेके सेंटेंस आहिनि उहे असांखे किथे इस्तेमालु करण में मदद ॾियनि था, ऐं एक्टिव वॉइस असां घणो करे किथे इस्तेमालु कंदा आहियूं। इहो सभु सिखण खां पहिरीं असांजी हिकु रिक्वेस्ट हूंदी अव्हां सां, जेकॾहिं असांजे चैनल खे अव्हां अञा ताईं सब्सक्राइब न आहे कयो त हींअर असांजे चैनल खे सब्सक्राइब करे छॾियो ऐं साथ बेल आइकन वारे बटन ते बि क्लिक कजो, जंहिंसां असांजी नेक्स्ट अचण वारी वीडियो जो अव्हांखे नोटिफिकेशन मिली वेंदो। ऐं असांखे उमेद आहे त तव्हां असांखे सपोर्ट कंदा, हिन वीडियो खे लाइक कंदा, ऐं असांजी जेका बि वीडियो हूंदी यानी कि जेका बि क्लास थींदी, इन क्लास खे अव्हां घटि में घटि अधु टाइम ॾिसंदव। अगरि अव्हां अधु टाइम ॾिसंदव त इन सां असांखे सपोर्ट मिलंदी ऐं असांजो चैनल जेको आहे ग्रो कंदो आहे, ऐं असां इन जी मदद सां ॿिया मुख़्तलिफ़ तरह जा कोर्स बि अव्हां लाइ अपलोड कंदा रहंदासूं। त स्टार्ट करियूं था हिन क्लास खे। क्लास में असां सभ खां पहिरीं डेफिनेशन पढ़ंदासूं त डेफिनेशन छा आहे। डेफिनेशन जी ॻाल्हि करियूं त एक्टिव वॉइस जी जेको डेफिनेशन आहे, वर्ब्स आर रिटन विद सब्जेक्ट परफॉर्मिंग द प्रोसेस, जंहिंजी एग्ज़ाम्पल आहे आई रीड अ बुक। पैसिव वॉइस जी डेफिनेशन जी ॻाल्हि करियूं त वर्ब रिटन विद द सब्जेक्ट रिसीविंग द एक्शन एक्सप्रेस्ड बाय द वर्ब, जंहिंजी एग्ज़ाम्पल आहे अ बुक इज़ रीड बाय मी। अगर असां हिते कॉन्सेप्ट जी ॻाल्हि करियूं, यानी कि कॉन्सेप्ट कहिड़ो आहे, एक्टिव वॉइस जो कॉन्सेप्ट कहिड़ो आहे ऐं पैसिव वॉइस जो कॉन्सेप्ट कहिड़ो आहे। एक्टिव वॉइस जो जेको कॉन्सेप्ट आहे, यानी कि आई रीड अ बुक, यानी कि जेको कमु थी रहियो आहे उहो कंहिंजे थ्रू थी रहियो आहे, कंहिंजे ज़रिए थी रहियो आहे। यानी कि हिते डिपेंड करे थो सब्जेक्ट, यानी कि हीउ जेको बि जुमिलो आहे इहो छा ते डिपेंड करे पियो, सब्जेक्ट ते, यानी कि कमु करण वारो केरु आहे, सब्जेक्ट। अच्छा, हिते छा आहे, ऑब्जेक्ट, यानी कि डिपेंड करे पियो ऑब्जेक्ट, यानी कि बुक जेको आहे इहो कंहिंजे ज़रिए पढ़ियो वञे पियो, कंहिंजे ज़रिए पढ़ियो वञे पियो, इन्ही खे। यानी कि हिन में असां छा कंदा आहियूं, हिते डिपेंड केरु छा करे रहियो आहे, सब्जेक्ट, ऐं हिन में डिपेंड छा करे रहियो आहे, ऑब्जेक्ट। बसि इहो ई डिफरेंस आहे, इहो ई कॉन्सेप्ट आहे। उमेद आहे तव्हांखे डेफिनेशन सम्झ अची वई हूंदो, इन जो कॉन्सेप्ट जेको हो उहो तव्हांखे क्लियर थी चुको हूंदो। बाक़ी असां इनखे कंप्लीट कंदासीं, यानी कि प्रेज़ेंट इंडेफिनाइट खां वठी फ्यूचर परफेक्ट ताईं असां हिन खे कंप्लीट पैसिव वॉइस में पढ़ंदासूं, फार्मूलनि सां, सेंटेंसनि सां। लेकिन असां हिन में सिर्फ़ु असां कॉन्सेप्ट पिया क्लियर करियूं त एक्टिव वॉइस छा आहे ऐं पैसिव वॉइस छा आहे। एक्टिव वॉइस में असां छा कंदा आहियूं, यानी कि एक्टिव वॉइस में जेको बि जुमिलो हूंदो आहे उहो डिपेंड छा ते करे थो, सब्जेक्ट ते, ऐं पैसिव वॉइस में जेको बि जुमिलो हूंदो आहे उहो डिपेंड करे थो ऑब्जेक्ट ते। इन्ही में इहो बि डिफरेंस आहे त पैसिव वॉइस में ऑब्जेक्ट फर्स्ट में अचे थो, एक्टिव वॉइस में ऑब्जेक्ट सब्जेक्ट फर्स्ट में अचे थो। हाणे ॻाल्हि करियूं था इन जे इस्तेमाल जो। अव्हां एक्टिव वॉइस जो घणो इस्तेमालु ॻाल्हाइण में कंदव, यानी कि जिते अव्हां ॻाल्हाईंदा उते अव्हांजा जेके बि ॻाल्हि कंदा एक्टिव वॉइस में हूंदी, यानी कि 80% तव्हांजी ॻाल्हि एक्टिव वॉइस में हूंदी। ऐं पैसिव वॉइस जेको आहे 80% जेको आहे लिखत में इस्तेमालु थींदो, यानी कि लिखत, चाहे उहो किताबनि जी हुजे, चाहे न्यूज़पेपर हुजे, या चाहे को आर्टिकल हुजे, या रिसर्च जो आर्टिकल हुजे, को बि हुजे, यानी कि लिखण में असां पैसिव वॉइस जो इस्तेमालु घणा कंदा आहियूं। पैसिव वॉइस जो जेको बि इस्तेमालु थींदो आहे उहो अव्हांखे लिखत में वधीक थींदो ऐं ॻाल्हाइण में घटि थींदो कंपेयर टू एक्टिव वॉइस। ठीकु आहे, हाणे सम्झ में अची वियो त एक्टिव वॉइस किथे इस्तेमालु थींदा आहिनि ऐं पैसिव वॉइस किथे इस्तेमालु थींदा आहिनि। हाणे असीं वधूं था अञा अॻिते। असांखे इहो मालूम हुअणु ज़रूरी आहे त असां सब्जेक्ट में, जेकॾहिं सब्जेक्ट में आई हूंदो आहे त उहो ऑब्जेक्ट में छा वञी थींदो आहे, मी। सब्जेक्ट में उहो ई हूंदो, उहो ऑब्जेक्ट में छा वञी थींदो, अस। सब्जेक्ट में यू हूंदो त यू ई रहंदो। सब्जेक्ट में दे हूंदो त देम थींदो। सब्जेक्ट में ही हूंदो त हिम थींदो। सब्जेक्ट में शी हूंदो त हर थींदो। सब्जेक्ट में राम, राम छा आहे, राम हिकु नालो आहे, यानी कि सब्जेक्ट में कंहिंजो नालो हुजे त नालो ई रहंदो। सब्जेक्ट में बुक, बुक छा आहे, बुक बि हिकु थिंग जो नालो आहे, कंहिं शइ जो नालो आहे, त बुक छा आहे, नालो आहे, त नालो ई रहंदो। यानी कि कंहिं बि शइ जो नालो आहे त नालो ई रहंदो। नेम जेको आहे हमेशह सेम रहंदो, बाक़ी ही सब्जेक्ट में अव्हांखे चेंजिंग करणी आहे। एग्ज़ाम्पल वठूं था। एग्ज़ाम्पल हीअ एक्टिव वॉइस में मेरी हेल्प द बॉय, मेरी हेल्प द बॉय।
इन जो पैसिवाइज़ थींदो द बॉय वॉज हेल्प्ड बाय मेरी। ठीकु आहे, द बॉय हेल्प्ड बाय मेरी। अच्छा, हाणे छा कयोसीं, हिते सब्जेक्ट मेरी आहे जंहिंखे असीं लास्ट में आंदा हुआसीं, लेकिन लास्ट में सब्जेक्ट आणण खां पहिरीं असीं बाय ॾींदासीं। हाणे छा आहे हिते ॾिसो, सभ खां पहिरीं असांखे इन जो फार्मूला असां बिल्कुलु पढ़ंदासूं। फार्मूला असांखे जेके आहे अव्हांखे फार्मूला फार्मूला कंप्लीट क्लियर कराईंदासूं, फार्मूलनि जी मदद सां पढ़ंदासूं प्रेज़ेंट इंडेफिनाइट खां। लेकिन हीअ असांजो लेक्चर जेको आहे इंट्रो ते आहिनि, इन लाइ असीं इंट्रो कराए रहिया आहियूं। मेरी छा आहे, सब्जेक्ट आहे, इहो लास्ट में ऑब्जेक्ट थी वियो, हेल्प रहंदो। ठीकु आहे, हेल्प जे असां वाज़ कयोसीं। ठीकु आहे, यानी कि सब्जेक्ट और हुन में पैसिवाइज़ में छा कंदासीं, ऑब्जेक्ट सभ खां पहिरीं अची रहियो आहे, सब्जेक्ट सभ खां लास्ट में वञी रहियो आहे, वर्ब मिडल में ई रहंदो। लेकिन सब्जेक्ट खां पहिरीं असीं बाय जो इज़ाफ़ो कंदा आहियूं। हिते ॾिसूं था, एक्टिव ऑब्जेक्ट बिकम्स पैसिव सब्जेक्ट, यानी कि एक्टिव जो जेको ऑब्जेक्ट आहे उहो छा थिए थो, पैसिवाइज़ में उहो सब्जेक्ट थिए थो। एक्शन वर्ब बिकम पैसिव वर्ब, एक्शन जो जेको बि वर्ब आहे उहो छा थिए थो, पैसिव वर्ब थिए थो। एक्टिव सब्जेक्ट बिकम पैसिव एजेंट एज अ बायफेट्स। ठीकु आहे, हाणे असां क्लियर थी वियो, असांखे सम्झ अची वियो त पैसिवाइज़ छा हो, हिन में कहिड़ो इस्तेमालु आहे, किथे इस्तेमालु थिए थो। असांजो फर्स्ट क्लास यानी कि असांजी पहिरीं क्लास हुई, हिन में असां सिर्फ़ु इंट्रो जे मुतलिक़ ॿुधाइणो हो अव्हांखे त पैसिवाइज़ छा हूंदो आहे, एक्टिवाइज़ छा हूंदो आहे, पैसिवाइज़ जो कॉन्सेप्ट छा आहे, एक्टिवाइज़ जो कॉन्सेप्ट छा आहे, पैसिवाइज़ असां किथे इस्तेमालु कंदा आहियूं, एक्टिवाइज़ असां किथे इस्तेमालु कंदा आहियूं। असां सिर्फ़ु हिते कॉन्सेप्ट ई पढ़ियो आहे, लेकिन असां को बि यानी कि पैसिवाइज़ जो को हिकु सेंटेंस या असां अञा हिकु टेंस जेको चवंदा आहिनि उहो बि असां कोन्हे पढ़ियो, को हिकु फार्मूला असां अञा क्लियर नाहे कयो। इहो सभु अॻिते हली क्लियर कंदासूं, अॻिते ॿिनि क्लासनि में असां मुकमल पढ़ंदासूं। लेकिन मुंहिंजी हिकु वरी बि रिक्वेस्ट आहे, असांजी हिन वीडियो खे लाइक करियो ऐं असांजे चैनल खे सब्सक्राइब करियो। इनशाला असां हाणे मिलंदासीं प्रेज़ेंट इंडेफिनाइट खां स्टार्ट कंदासीं। प्रेज़ेंट इंडेफिनाइट जो असां पैसिवाइज़ पढ़ंदासूं ऐं गॾोगॾु असां एक्टिवाइज़ खे बि पढ़ंदासूं। इनशाला हाणे उन क्लास में मिलंदासीं, तेसिताईं ख़ुदा हाफ़िज़। सिंध बाराजियन सिंधी टोपी अजरक बाराजियन इहा सिंध नदी रीता सिक भरी प्रीता रची